नाज़रीन, सिंध पुलिस गाज़ीगोड़ जे ई ब्लॉक ते हफ़्ते अंदर टियों भेरो चढ़ाई कई है, जॾहिं त ई ब्लॉक जी मुतासिर औरतुनि सिंध हुकूमत खां इंसाफ़ जी घुर कई है। हाँ जी बिल्कुल, हींअर असां मौजूद आहियूं गाज़ीगोठ जे ई ब्लॉक में, जिथे सुबुह सवेर पुलिस इंक्रोचमेंट रेवेन्यू डिपार्टमेंट पारां ॿिन्ही तरफ़नि खां इनखे किराइण जी कोशिश कई वई, जंहिंमें वॾे तादाद में ॻोठाणा निकिरी आया ऐं पुलिस पारां जेकी आहे तमामु वॾी शेलिंग कई वई। उन सां गॾोगॾु जेके शुरनि वारा कारतूस आहिनि उहे बि इस्तेमालु कया, वॾे तादाद में उहे बि हथाया आहिनि। हिन तरफ़ जेको आहे 6 खां वधीक जेके नौजवान ॿुधाया वञनि पिया उहे बि हिन जेके शुरा लॻण सबबु ज़ख़्मी थिया आहिनि ऐं 4 खां 5 जेके औरतूं आहिनि उहे बि ज़ख़्मी थियूं आहिनि, उन्हनि खे बि इस्पताल मुंतक़िल कयो आहे। ऐं इन जेकी सिचुएशन खां पोइ जेके गाज़ीगोठ जे भरिसां रहंदड़ सिंधी आबादी जा माण्हू आहिनि उहे बि वॾे तादाद में हिते मौजूदु आहिनि। ही ॿिन्हिनि पासनि खां जेको आहे सो रस्तो बंदि कयो वियो आहे ऐं वॾे तादाद में जेके नौजवान, उन्हनि सां ॿार बच्चा ऐं जेके औरतूं आहिनि उन्हनि जे हथ में बि क़ुर शरीफ़ आहिनि। ऐं उहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गाज़ीगोठ ई ब्लॉक जेको हिकु हफ़्ते में 3 चकर हिन ते टियों चकर ही चढ़ाई थी आहे ऐं हीअ जेकी सुबुह वारी चढ़ाई आहे इंतिहाई ख़तरनाक ई, ऐं हिनखे ॿिन्ही तरफ़नि खां जेको आहे सो बंदि करे कोशिशि कई वई त ड्राहियो वञे, पर ॻोठाणनि पारां जेकी मज़ामत कई वई ऐं जेके सोशल मीडिया ज़रिए जेके सिंधी आबादियुनि में रहंदड़ नौजवान आहिनि ऐं क़ौम परस्त आहिनि उहे बि वॾे हिते तादाद में मौजूदु आहिनि। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असीं कहिड़ी बि हालत में ही पंहिंजा जेके घर आहिनि इहे ड्राहिण न छॾींदासीं। जेकॾहिं पुलिस ॿीहर बि ईंदी त बि असां मज़ामत कंदासीं, पर ही जेके असांजा उझ आहिनि इहे असां ड्राहिण न ॾींदासीं। जी।